सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसाला, नाराए हैदरी। बाबा जेका जमात सगोरी बीठी है वह मेहरबानी करे वेही रहे तव्हां सां कुझु ॻाल्हायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व शफीअना व नबीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सलातु व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। सलातु व सलामन अलैका या सय्यदी या नूर अल्लाह। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व नबीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सलातु व सलामुन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। आमीन वजा सय्यदुल मुरसलीन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही। हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। मीरा शाह मदद थी मुझी दाह सुनी दादी। मीरा शाह मदद थी मुझी दाह सुनी दादी। आही अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी। बादशाह बगदादी करका मारन मुरीदन से। वाजिबुल एहतराम काबिल कदर किबला साईं सैयद गुलाम शाह दामत बरकातुहुल आलिया। मुझो साहिबजादो पीर मोहम्मद ज़मा शाह। स्टेज ते वेठल सादात इकराम सैयद सगोरा उलमाए किराम हुफ़ाज़ इकराम नात खान हजरात व बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सब खां पहिरीं आओ दिल जे गहराइन सां बेहतरीन इंतजाम मुनक़िद करण ते ऐं सोहणे अंदाज सां ही जेका जमायत सगोरी विहारी वई आहे उन ते ॻोठ बांबड़ोर जे ऐं मुरीदन ऐं ख़ुसूसन साईं गुलाम शाह सैयद खे मुबारकबाद पेश करियां थो त साईं ही इंतज़ाम तव्हांजो लाजवाब आहे। आऊं बि मुंहिंजे जमायत खे ॾिसी सघां पियो, ही बि मूंखे ॾिसी सघनि पिया ऐं असां जूं मान वारियूं माऊं भेनरूं वेठियूं आहिनि। ऐं इन्हनि मुंहिंजे माउनि भेनरुनि खे सलाम पेश करियां थो, सलाम पेश करियां थो, सलाम पेश करियां थो। ही सिलसिलो हलियो डेरासर में आयुसि, उते जी आवाम ॾिठो उन्हनि खे मूं ॾिठो त मूं चयो त माण्हुनि जो ही त वॾो दरिया आहे। वरी इहो सिलसिलो हलियो सेलाव में पीर नूरुल्लाह शाह बुखारी जिन जे दरगाह शरीफ़ ते
उते मूं ॾिठो त उहो सिलसिलो अञा बि 2 दरियाहनि जे बराबर हो, मगर जॾहिं बांफड़ोर जे ॻोठ में आयुसि त ही सिलसिलो दरिया न पर समुंड जे रूप में साम्हूं खड़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह इन जलसे में, इन माण्हुनि में, इन मोहब्बत में, इन्हनि में वाधारो ईंदो वञे पियो, घटिताई कान थींदी। खुदा जो रसूल कंदो त क़यामत ताईं अवां जी जमायत सदाई मथे रहंदी। मूं आयत मुबारका कुरान पाक जी तबरकुन पढ़ी आहे, उन जी माना ॿुधो। अल्लाह फरमाए थो त या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐं ईमान वारो। रब इहो न फरमायो त ऐं मुस्लमानो, न पाण बि मुस्लमान आहियूं न बाबा। रब फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐं ईमान वारो, इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼो। छो त अल्लाह ई खां डिॼणो पए थो। ॿिए दुनिया में जेको अल्लाह खां डिॼे थो उहो दुनिया में कंहिं बि ताक़त खां नथो डिॼी सघे। यादि रखो, जेकॾहिं डपु रखंदो अथव त अल्लाह जी ज़ात बाबरकात रखो। या अय्युहल्लज़ीन आमनू इत्तकुल्लाह, ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो। वकूनू मअस्सादिकीन, ऐं सचनि सां गॾिजी वञो। छो त सचनि सां जेको गॾिजे थो उहो ई माण्हू ॿिन्ही जहाननि में कामयाब थिए थो। हाणे रही ॻाल्हि त सचो केरु आहे। अल्लाह त फरमायो सचनि सां गॾिजी वञो, मगर सचो आहे केरु? हर माण्हू चवे थो त आउं सचो आहियां, हर जमायत चवे थी त आउं सचो आहियां, हर पीर चवे थो त आउं सचो आहियां, हर आलिम चवे थो त आउं सचो आहियां, हर पार्टी चवे थी त असीं सचा आहियूं। बाबा हाओ तव्हीं सचा आहियो, मगर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिन सचनि सां गॾिजण जो हुकुम ॾिनो आहे उन जो सूरह फातिहा जे अंदरि ज़िक्र आहे। सुभान अल्लाह त चओ। मदीने वारे मीर फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती सुभान अल्लाह चवंदो, अल्लाह साईं हुन जे लाइ जन्नत जे अंदरि वण लॻाईंदो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त जन्नतुल फिरदौस में तव्हांजे नाले जा वण लॻनि, उन्हनि जा तव्हीं मेवा खाओ, उन्हनि जी तव्हां छां में वेहो, उन्हनि मां तव्हां फ़ैज़ वठो, त पोइ दिलि सां असांजूं माऊं भेणूं मर्द सभई चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, जज़ाकल्लाह। अवां जे लाइ जन्नत में बाग लॻी विया। अल्लाह ताला फरमाए थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। दुआ घुरो त ऐं मुंहिंजा रब मूंखे उन्हनि जे रस्ते ते हला जिन ते तुंहिंजो इनाम थियो। अनअमता अलैहिम, जिन ते तुंहिंजो इनाम थियो। हाणे पुछो क़ुरान खां त इनाम कंहिंते थियो? कुरान जी ॿी आयत फरमाए थी अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन। सुभान अल्लाह। अल्लाह जो इनाम नबियन ते, अल्लाह जो इनाम सिद्दीकन ते, अल्लाह जो इनाम शहीदन ते, ऐं अल्लाह जो इनाम ख़ास पंहिंजे बाननि ते जेके सालिहीन जे नाले सां आहिनि, उहे आहिनि अल्लाह जा वली। पीर बागारे जी गादी बि बरहक, हज़रत गौस बालक ज़करिया जी गादी बि बरहक, मखदूम सरवर जी गादी बि बरहक, जेके बि दीन जूं गादियूं आहिनि से बरहक। मगर तव्हीं उन ई जा मुरीद आहियो जेको पीरनि जो पीर आहे, दस्तगीर आहे, सभिनी खां वॾो आहे। अल्हम्दुलिल्लाह, आयत जे मिसदाक मुताबिक अॼु तव्हीं सचनि सां गॾु वेठा आहियो, कूड़ा असां खां पाणे भॼी विया हुया। हीउ अव्हां जो मजमो ॾिसी, हीउ अव्हां जी मोहबत ॾिसी, हीउ अव्हां जो जोश ॾिसी, हीउ अव्हां जो जज़्बो ॾिसी, जेके कूड़ा हुआ से मैदान ख़ाली करे चुका आहिनि, सचा आहिनि, सचनि गॾु वेठा आहिनि। मुरीदो, हिकु अखर यादि रखिजो, हिकु अखर यादि रखिजो। जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते तव्हां कलमो पढ़ियो आहे,
उन जे औलाद खे नबी जी आल चइबो आहे, नबी जा अहल बैत चइबो आहे। ही साईं गुलाम शाह वेठो आहे न, ही उन ई नबी जी आल आहे जंहिं ते तव्हां कलमो पढ़ियो आहे। हिते जेके सैयद वेठा आहिनि न असां समेत, ही उन ई नबी जी आल आहिनि जिन ते तव्हां कलमो पढ़ियो आहे। जेकॾहिं तव्हां कलमो सोने महबूब ते पढ़ियो आहे त पोइ क़यामत ताईं तव्हांखे हुन जी आल जो अदब ऐं एहतराम करणो पवंदो। सैयदनि जो एहतराम नबी पाक जे खून जे रिश्ते जे करे करियो ऐं उलमा इकराम जो एहतराम नबी पाक जे इल्म जे निस्बत सां करियो। इंशाअल्लाह तव्हां दुनिया में कामयाब रहंदव। मूंखे अफ़सोस आहे त मूंखे उथण में कुछ लेट थी। असांजूं माऊं भेनरूं मूं ॾिठो त अवां मर्दनि खां वधीक जोश असांजे माउनि भेनरुनि मायुनि में आहे। अच्छा, मर्दनि खे त इहा बि सहूलियत हासिल आहे त मूंखे साम्हूं ॾिसी सघनि पिया, पर ऐं सलाम उन्हनि नियाणियुनि खे करियां थो जेके मूंखे ॾिसी त कोन पियूं सघनि, पर शायदि टीवी जे रस्ते ॾिसनि पियूं या नंढनि नंढनि घटियुनि मां ॾिसनि पियूं। हिननि जे जज़्बे खे सलाम आहे। अल्लाह ताला हिननि नियाणियुनि जे दिलि जी तमन्ना अवां जी पूरी करे। मूं अर्ज़ु पे कयो त नबी जी आल जी इज़त करियो। जॾहिं बि को जलसो थिए ॿुधी छॾो, हिंदुस्तान जा मौलवियो, हिंदुस्तान जा मुक़र्ररो, हिंदुस्तान जा उलमा किराम, जॾहिं बि को जलसो थिए त सैयद खे हथ खां वठी स्टेज ते विहारे पंहिंजे नबी जे अॻियां सुरखुरू थियो। ईअं न त अवी स्टेज ते वियो आहे सैयद हेठि वेहनि, इहा मुंहिंजी गैरत गवारा नथी करे। जेको रसूल जो घरानो आहे तो क़यामत में बि मथे हूंदो, हिन दुनिया में बि मथे आहे, दीन में बि मथे आहे। जो राणो आहे वो मुंहिंजो दोस्त आहे। उन जे पुट जी शादी में आउं जयपुर आयो हुउसि। किथे आयो हुउसि बाबा? जयपुर आयो हुउसि। जयपुर अचण खां बाद में मुंहिंजे मालिकुल मुल्क रब जी ज़ात बा बरकात पंजतन पाक जे पिया सदके होस पाक जे सदके में हिकिड़ो अहिड़ो एहतमाम रस्तो खोले छॾियो जो अॼु अल्हम्दुलिल्लाह असीं अवीं हिक ॿिए जे साम्हूं वेठा आहियूं। ऐं इहो असां ते एहसान त अल्लाह जे रसूल जो आहे, मगर दुनिया जे लिहाज़ सां इहो असां ते एहसान महाराणी वसुंधरा जय जेका आहे न, तव्हांजी जेका CM आहे, चीफ मिनिस्टर, इहो उन ई जो एहसान आहे। हथ मथे खणी हुनखे सलाम करियो। ऐं उन तां वसुंधरा राजे तव्हांजी जेका आहे न हिते, उन औरत सां मुंहिंजी मुलाक़ात थी। तमामु हिकिड़ी वॾी इज़तदार घराणे जी औरत आहे, तमामु वॾी घराणे जी आहे ऐं तमामु वॾी उन जी मूं ॾिठी लियाकत जेका आहे, जेका सम्झ आहे, जेको हुन में इल्मी लियाकत आहे, हू आहे त औरत, पर हुन जे मथे में मण आहे जीअं कारे नाग जे मथे में मण थींदी आहे। ऐं उन ताईं पहुचण जो वसीलो असांजे लाइ तनसीग चौहान बाड़मेर वारो थियो। तनसीग चौहान जे लाइ सभई हथ मथे खणी हुनखे सलाम करियो। जज़ाकल्लाह। वसुंधरा राय जे लाइ करियो सलाम। तनसीग साहब खे सलाम करियो। ऐं जिन बि कोशिशि कई अवां सां मिलाइण लाइ सभिनी खे हथ मथे खणी सलाम करियो। जज़ाकल्लाह, माशाअल्लाह। ही हिंदुस्तान जी सरज़मीन, ही हिंदुस्तान इंडिया जी सरज़मीन, अल्लाह जे वलियनि जी सरज़मीन आहे। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जी सरज़मीन आहे। ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जी ज़मीन आहे। हिते अल्लाह जा एतिरा त वली आहिनि, जेतिरा वली हिंदुस्तान में आहिनि एतिरा वली ॿिए कंहिं हंधि कोन्हनि। तंहिं करे ही धरती औलिया इकराम जी आहे, सची धरती आहे। हिन वतन सां मोहबत करियो, हिंदुस्तान सां मोहबत करियो। हिंदुस्तान जी तरक़ी लाइ पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारियो, पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारियो। सब खां अवल अहले सुन्नत वल जमायत में रहजो। कंहिंमें बाबा? हथ मथे खणी जो अहले सुन्नत वल जमायत। बेशक। अच्छा, गोल बिस्तरे वारनि मंझां न थिजो। जेके शिया आहिनि, शिया उन्हनि सां वास्तो न रखिजो, शियनि सां वास्तो न रखिजो।
नंढड़ी सुथण वारनि सां वास्तो न रखिजो, बेशक सुभान वास्तो रखिजो त उन्हई सां रखिजो जेको यारी खाए थो, जेको उर्स खाए थो, जेको न्याज़ खाए थो, जेको वलियनि खे मञे थो, उन सां वास्तो रखिजो। बेशक महबूब पाक ते दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लल्लाहु व सल्लम अलैहि। जोश सां, ख़ुरोश सां, मोहब्बत सां आका ते दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना असांजूं मान वारियूं माऊं भेनरूं मायूं बाबा तव्हां बि नबी साईं ते दुरूद पढ़ो, नबी साईं ते दुरूद पढ़ो। भला ॿियो नथियूं ॼाणो त चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलैहि वसल्लम। असांजी गादी सांगरो शरीफ दरगाह हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह हुजूर गौसे आज़म जे ॿिए फर्ज़ंद अब्दुल रज़ाक शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जे फर्ज़ंद अबू ज़फ़र मंझि असांजी लड़ी आहे बाबा। बेशक हाणे अवांजी जेका अक़ीदत आहे सा सांगरे सां आहे ऐं सांगरे वारे जी अक़ीदत बगदाद वारे सां आहे। सुभान अल्लाह। बगदाद वारे जी अक़ीदत मौला अली सां आहे। मौला अली जी अक़ीदत मुस्तफ़ा सोने सां आहे ऐं मुस्तफ़ा जी अक़ीदत अल्लाह जी ज़ात बाबरकात सां आहे। बेशक तव्हां हितां खां शुरू थींदो त तव्हांजी जेका लड़ी आहे त डायरेक्ट ख़ुदा ताईं आहे। मूंखे आए घणा साल थिया आहिनि न बाबा। असांजो हिंदुस्तान पाकिस्तान जॾहिं थियो उनखे तक़रीबन 65 साल थिया। अच्छा हिते किन माण्हुनि ईअं चयो त बाबा हाणे पीरनि खे 5 साल थी विया न, हाणे इहे मुर्शिद छॾियो असांजा मुरीद थियो। बाबा असांजो ठुठो अवांजो मुरीद थींदो। अवां कूड़नि जा असीं मुरीद छो थियूं? असीं मुरीद आहियूं अब्दुल कादिर जीलानी जा। असांजो मुरीद गैरतमंद आहे, बेगैरत कोन्हे जो तुंहिंजो मुरीद थींदो। ही कायम रहंदो कादरी सिलसिले सां। कादरी 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 गौसे आज़म जो जेको मुरीद आहे उहो सिलसिले कादरिया जो आहे। जेको कादरिया जो न आहे उहो असांजो कोन्हे। असांजो उहो आहे जेको कादरी आहे, जेको कादरी आहे, जेको कादरी आहे। बेशक सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक समझो था। फिर हिंदुस्तान की धरती ते आओ वेठो आहियां, मूंखे ख़ुशी आहे। अल्लाह साईं तव्हांजे हिंदुस्तान खे आबाद रखे। अल्लाह साईं तव्हांजे मुल्क खे आबाद रखे। छो त हिते लखें मुरीद असांजे दरगाह जा आहिनि। हिते किरोड़े असांजा मुसलमान भाउ आहिनि। हिते किरोड़े असांजा हिंदू धर्म जा भाउ आहिनि। असीं सभिनी खे चऊं था त हिंदू मुसलमान एक है, उनके बीच में कोई फर्क नहीं। जब तक वतन में रहते तो वतन के लिहाज से दोनों एक है। बेशक धर्म बेशक जुदा हो मगर खून जुदा नहीं, उनकी दिलें जुदा नहीं, उनकी दिलें आपस में जुड़ी हुई है। आऊं मुरीदन खे चवंदुसि त तव्हांजो मुल्क हिंदुस्तान इंडिया तव्हांजे लाइ हिकिड़ो अहम मुल्क आहे। तव्हीं सभई गॾिजी उन जी ख़िदमत करियो। हिते जेके बुरायूं आहिनि उन्हनि जो ख़ात्मो करियो। दहशतगर्दी जी मुखालफ़त करियो। पंहिंजे वतन अज़ीज़ जे लाइ हरदम ख़िदमत कंदा रहो। अवांजो मुल्क सलामत आहे त अमीन सलामत आहियो। बोला असांजो मुल्क सलामत आहे त असीं सलामत आहियूं। हिते अवांजो मुल्क सलामत आहे त असीं अमीन सलामत आहियो। अबा मूंखां कंहिं जयपुर में अख़बार जे नुमाइंदे पूछो ऐं हिंदू बिरादरी जे माण्हुनि खे सलाम पेश करियां थो जेके हिन महफ़िल में आया आहिनि। उहे असांजा सोने में सोना महिमान आहिनि। उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां जीलानी जमात जे पारां उन्हनि जे अचण ते उन्हनि खे भली कार चवां थो। जयपुर मां मूंखे हिकिड़े माण्हू पुछियो त साईं तव्हां छा था महसूस करियो त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में तव्हां पाकिस्तान खां आया आहियो। असां ॿुधो आहे त उते हिंदू माण्हुनि जी इज़त घटि आहे। मूं चयो केरु थो चवे? मूं चयो आऊं सैयद ख़ानदान जो पीर आहियां।
ऐं राणा हमीर सिंह मुस्लमान कोन्हे हिंदू आहे ऐं उन जे पुट जी शादी में जेकॾहिं पाकिस्तान में अची सघां थो त असां में को बि झगड़ो कोन्हे। ऐं के मुस्लमान जी शादी में कोन आयो आहियां आयो आहियां त हिकिड़े राजपूत फैमिली जे वॾे घराणे जे पुट जी शादी में आयो आहियां। इहो मुस्लमान ऐं हिंदू जी मोहबत जी निशानी आहे ऐं इहो ई सबबु आहे त हिन महफ़िल में न सिर्फ़ मुस्लमान पर असांजा हिंदू भाउर बि वेठा आहिनि। हाणे अंदाज़ो तव्हां लॻायो जेकॾहिं असां में नफ़रत हुजे हा त असां सां हिंदू भाउ छो गॾु वेहंदा। जे असांखे नफ़रत हुजे हा त आउं ठकुरनि जे काज में छो अचां हा। बाबा इहे सभु गंदियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे बेकार ॻाल्हियूं आहिनि। कोई अखबारी नुमाइंदे मूंखे चयो साईं आप क्या महसूस करते हैं, आप क्या देखते हैं। तो मैंने उसको कहा, मैंने कहा इंडिया और पाकिस्तान की सरहद को 65 साल हुए, 65 साल, और वो उसको कहते हैं बॉर्डर। बॉर्डर बॉर्डर का इलाका यानी कोई लकीर है या तार है, जो भी आप उसको कह दें वो है। मैंने कहा ये लकीर जमीन के ऊपर है और इसको 65 बरस हुए हैं, लेकिन इससे पहले हिंदुस्तान और पाकिस्तान के लोग 300 साल से इकट्ठे रहे थे। बेशक सुभान अल्लाह। काफी ऐसे बंदे हैं जिनकी माएं बहनें पाकिस्तान में हैं तो बेटे हिंदुस्तान में हैं, किनके बाप हिंदुस्तान में हैं तो बेटे पाकिस्तान में हैं। अरे कोई फर्क नहीं। हम तो कहते हैं कि जनता की दिल आपस में जुड़ी है। अल्लाह करे हुकूमतें भी एक दूसरे से जुड़ जाए ताकि यहाँ की सहूलत हो जाए। बेशक मैं तो अपनी पाकिस्तान की इस गवर्नमेंट पर भी जाकर कहूंगा कि हिंदुस्तान के आदमियों के लिए सहूलत करें ताकि वो पाकिस्तान में आए, अपने रिश्तेदारों से मिले। और यहाँ इंडिया की हुकूमत से भी ये मैं अपील करता हूँ कि आप ऐसा आसान तरीका बनाएं ताकि हम पाकिस्तानी भाई अपने हिंदुस्तानी भाइयों से मिल सके। आप कलंदर की ज़ियारत कर सके, सांगरे की ज़ियारत कर सके, हम ख्वाजा अजमेर की ज़ियारत कर सके। हमारी दिलें आपस में जुड़ी हैं, हमारी मोहब्बतें आप में कायम है आपस में, हमें कोई जुदा नहीं कर सकता। बॉर्डर की लकीर जमीन पर है लेकिन हमारे दिलों पर नहीं है। वो मैंने वहां एक पढ़ा था ना शेर, हर आदमी अलग सही मगर उमंग एक है। हर आदमी अलग सही मगर उमंग एक है, जुदा जुदा है सूरते लहू का रंग एक है। लहू का रंग एक है। लहू हिंदू का भी वैसा है, मुसलमान का भी वैसा है। उसको भी देखो तो लाल लहू है, उसको भी देखो तो लाल लहू है। हम आदम की औलाद हैं, आपस में सब भाई हैं। हम मंदिरों की भी इज्जत करते हैं, ये लोग मस्जिदों की भी इज्जत करते हैं। कोई इनमें वो तकरार नहीं है और न कभी इंशाल्लाह रहेगा। समझ रहे हैं मेरी बात? अब मैं तकरीर तो नहीं कर रहा क्योंकि मुझे तकरीर तो करनी आती नहीं है, एक दिल की बात करनी आती है, वो मैं आपसे कर रहा हूं। अगर आपको अच्छी लगती है तो सुभान अल्लाह कह दीजिए, अगर आपको अच्छी नहीं लगती तो मुझे माफ कर दे। लोग कहते हैं कि पीर ताज हुसैन शाह जिलानी में जोश ज्यादा है, यही कहते हैं ना भाई। पाकिस्तान में मुझे शेर दिल कहते हैं। अच्छा, शेर दिल का मतलब ये कि जोश बहुत है। अच्छा, ये जोश जो है ये हसनी हुसैनी खून का जोश है। मेरे बड़ों ने करबला के मैदान में नेज़े की नोक पर कुरान पढ़ा था। मैं उस हुसैन का बेटा हूँ, मैं उस हसन का बेटा हूँ, मैं उस अली का बेटा हूँ जिसको दुनिया सलाम करती है। सुने, मैं जब वापस जाऊंगा तो मुझे भुला मत दीजिएगा। मैं अल्लाह की कसम खाकर कहता हूं कि 33 साल से जब मैं यहाँ आया मैंने एक दिन हिंदुस्तान को नहीं बुलाया, मुरीदों को नहीं। मेरी एक एक दुआ के अंदर आप लोग शामिल होते, शामिल हो, शामिल रहोगे क्या मतलब। और आप भी मुझे नहीं बुलाइएगा। आपको उर्दू अच्छी लग रही है या सिंधी अच्छी लग रही है? सिंधी साईं, सिंधी सुठी लगे तव्हांखे?
त पोइ मूंखे न भुलाइजो। मूं तव्हांखे न भुलायो आहे, मूं ख़ुदा खे गवाह करे चयो आहे। तव्हीं बि ख़ुदा खे गवाह करे चओ तव्हीं मूंखे भुलाईंदव कोन। हरगिज़ नहीं, हरगिज़ नहीं। इहे न त के ॿिए पीर जी मुरली ॿुधो आहे नांग वग़ैरह ॾांहुं भॻा वञो। न न न न चिट कबरा न थिजो, संजाब घोड़े वग़ैरह दागदार न थिजो। अड़े पक्का मुरीद सांगरे जा थिजो, पक्का मुरीद सांगरे जा थिजो। मता खलन खणण वारनि जे पुठियां लॻी पंहिंजो मुर्शिद विसारे वेही रहो। हरगिज़ न। ये खलन वारा पिया हलंदा क़यामत ताईं इन्हनि जी बुख ख़ुदा ख़तम ई कोन कई आहे। पर अवी महिरबानी करे पंहिंजे मुर्शिद सां पंहिंजो दामन पको रखिजो, पंहिंजो दामन पको रखिजो, पंहिंजो दामन पको रखिजो। सम्झी मुंहिंजी ॻाल्हि? बेशक ही सांगरे जी जमात जो धणी इंडिया में नथो थी सघे को बि। सांगरे जा मुरीद असांजा बच्चा आहिनि, असांजो बच्चो ॿिए ॾे न वेंदो, न वेंदो, न वेंदो। सांगरे का दामन, सांगरे का दामन, बगदादी का दामन, सांगरे का दामन, बगदादी का दामन, बगदादी का दामन, ताज हुसैन का दामन, ताज हुसैन का दामन, नारा हैदरी। जज़ाकल्लाह माशाअल्लाह। हाणे अव्हां में बि जोश अची वियो न। अब हओ न, बेशक हओ न। मुबारक हुजे अव्हां जो खून बि जोश में मथे चढ़ी आयो आहे। नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी, माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला अव्हां खे शर पंहिंजे ख़ासि रहमत में आणे रब पाक तव्हांखे। अबा जोश छो पुछो असांजे आलमनि खां त ख़ैबर फतेह करण वारो सैयद आहे ऐं करबला खे फतेह करण वारो औलाद सैयद आहे ऐं हिन स्टेज ते ॻाल्हाइण वारो बि सैयद आहे। सैयद क़यामत ताईं क़ाइम रहंदा। जेकॾहिं कंहिंजे ज़हन में को फितूर आहे त उहो कढी फिटो करे छॾे। सैयद जहिड़ो केरु थियण आहे। अली मुश्किल कुशा शेर अजब, कभी दीवार हिलती है, कभी दर कांप जाता है। ये अली का नाम सुनकर अपनी खैबर कांप जाता है। अली का नाम सुनकर अब भी खैबर कांप जाता है। अली मुश्किल कुशा शेर खुदा, हैदर कर्रार, खैर फरार। नबी से फरमायो अली अना वाली मिन नूर वाहिद। उलमा की शक ऐं अली तूं ऐं आऊं हिकिड़े नूर मां आहियूं। गुलाम शाह जी अवा सभिनी जिलानी जमात वारनि खे ख़ासि भारत हुजे। साईं गुलाम शाह मुंहिंजो भाउ आहे। ख़ासि भारत हुजे, ख़ासि भारत हुजे। सभिनी सैयदनि जी ख़ुसूसन साईं गुलाम शाह जी भारत हुजे। जेको मूं सां मोहबत रखंदो सो साईं गुलाम शाह सां रखंदो। अच्छा, जेको मुंहिंजो पको मुरीद हूंदो सो तनसींग जेको आहे चौहान उन सां मोहबत रखिजो। ऐं मुंहिंजो जेको सचो मुरीद आहे सो अवांजी वज़ीर आला जेका महाराणी आहे उन सां मोहबत रखिजो। उन पाण खे मिलायो आहे, पाण खे मिलायो अलाह आहे, पर उन जे मोहबत सां नवाज़िश सां मिलायो। तंहिं करे चवंदा आहिनि जंहिंजी खाइजे बाजरी तंहिंजी भरिजे हाज़िरी, जंहिंजी खाइजे बाजरी तंहिंजी भरिजे हाज़िरी। त अव्हां खे जेका वसुंधरा राय आहे असांजी उनजी भारत हुजे, धन सिंह जेको चौहान आहे उनजी भारत हुजे। समझी विया हूंदव। ऐं घणनि खे तकलीफ़ हूंदी, भले थिए भले थिए। जलने वाले का मुंह काला, जलने वाले का मुंह काला। अच्छा, थोरो ॻाल्हि खे वापसि असुल शइ ॾे आणियां।
समझियो मूंखे ॻाल्हि त का ॿी करणी पर मुंहिंजे कंहिं दोस्त मूंखे वापसि अहिड़ी शइ यादि ॾियारी आहे बेशक जेका हू इंडिया में टियों दफ़ो बयान थो फरमायो टियों दफ़ो सुभान अल्लाह ॿुधंदो ॿुधंदो ॿुधो हुज़ूर पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह जे जिन वेठा हुआ कचहरी में जी हींअर आल छा खे चइजे मुरीद छा खे चइजे ऐं मुर्शिद छा खे चइजे सोणे दस्तगीर फरमायो वेह बाबा तोखे सुवालनि जो जवाब ॾियां थो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी 12 साल शींहं जी सवारी कई आहे बेशक घणा साल हिते जा असांखे माण्हू ॿुधाईंदा ई कोन ते ॿुधाईंदा त पोइ उन्हनि जी कोडी कूड़ी थी थिए न बाबा न खुदा ही मिला न मिसाले सनम न इधर के रहे न उधर के रहे आऊं त आहियां संदसि दर जो कुतो पीर ताज दाए पंजतन जे दर जो कुतड़ो गौसे आज़म जे दर जे कुतड़नि जो बि कुतड़ो आहियां बाबा मुंहिंजी का हैसियत ई कान्हे पर मुर्शी खे ॿिए पीर जा पुठियां भॻा वञो हरगिज़ न हींअर पीरनि जा बि वण पोखिया पिया आहिनि ख़ुदा ॾे पनाह पीरनि खां अबा सम्झो था हाणे साईं तुंहिंजे घोड़े खे ताम केरु खाराईंदो हिकिड़ो मुरीद उथंदो चए थो क़िबला तुंहिंजे घोड़े खे ताम आऊं खाराईंदुसि चई हल बाबा तुंहिंजी आऊं दावत खाईंदुसि सॼी जमायत गॾियली त भला ॾिसूं त शींहं खे कीअं थो ताम खाराए अचे थो पंहिंजे घरवारी खे चवे थो चए थो त तूं मुंहिंजे मुर्शिद जी ख़िदमत कजां आऊं वञा थो शींहं जे वात में त ज़ाल चयो त ख़िदमतूं औरतूं कोन कंदियूं आहिनि ख़िदमतूं मुड़ुस कंदा आहिनि ऐं तूं मुंहिंजो मर्द आहीं आऊं तुंहिंजी लज इज़त आहियां जेकॾहिं तूं न हूंदे त पोइ आऊं कंहिंजे लाइ थी हली रहंदुसि शींहं जे वात में माई चयो आऊं ईंदुसि चएसि पुट इहे करे भाड़ियो भॼे अली जे नारे खां मुनाफ़िक भॼी वेंदो कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो अमी या अली चइजो जो मुनाफ़िक बीहे त मुंहिंजी सिसी हिंदुस्तान में वॾे छॾिजो मुंहिंजी दिलि तॾहिं ख़ुशी तक़रीबन 4 ॾींहं मुंहिंजो अलाह ॿुधण वारो आहे फ़रिश्ता लिखण वारा आहिनि अमी ॿुधो हिंदुस्तान अचण खां पहिरीं मूं ख़्वाब ॾिठो त ही त कुझु कोन्हे पर महिलनि जे अंदरि हिकिड़ियूं कालीनूं विछायल आहिनि ख़लकूं वेठियूं आहिनि असीं सभु ही अदब सां वेठा आहियूं माना इन लाइ आया आहियूं त सोणे दस्तगीर जी ज़ियारत करियूं सुभान अल्लाह त चओ माशा अल्लाह जज़ाकल्लाह ॾींहुं सच ॻाल्हाईंदुसि हींअर बि सच ॻाल्हाईंदुसि मुंहिंजे दस्तगीर मुंहिंजे मथे ते हथ रखियो माना मूंखे चई त पुटु हलियो वञ हिंदुस्तान तुंहिंजे लाइ माण्हू वेठा तॾहिं त मूं चयो ऐं मोकिलियल आहियां अवां मूंखे घुरायो छा न मूं अव्हां खे चयो छा अचां थो न किथे रही जयपुर शादी किथे रहियो बांभड़ोर अरे यार मोकिलण वारे मोकिलियो आहे रुगो इन लाइ त तव्हीं हुनजे तरीक़े खे मज़बूत छॾियो अल्लाह करे कादरी पक्का रहो हर मुरीद पंहिंजे पाण खे जी फर्ज़ करे मुंहिंजो नालो पीर ताज हुसैन शाह आहे न त आऊं आख़िर में चवां पीर ताज हुसैन शाह कादरी अब मुझे ध्यान करियो त शैतान अहिड़नि मौक़नि ते ईंदो आहे त माण्हुनि जी तवजह हटे अमी हेॾां तवजह न अमी मूं ॾे तवजह करियो सम्झियो इन्नमा बेशक अव्हां जो मददगार अल्लाह आहे वर रसूलहू
ऐं अल्लाह जो रसूल जो मददगार आहे। वल्लज़ीन आमनुल्लज़ीन युक़ीमून सलात व युतून ज़कात वहम राकिऊन, ऐं उहे बि अव्हांजा मददगार आहिनि जेके नमाज़ क़ाइम कनि था, जेके ज़कात ॾियनि था, ऐं जिन खे रुकू जी हालत में ॾिठई उहो मुंहिंजो अली आहे, उहो मुंहिंजो अब्दुल कादिर जीलानी आहे। या करामत आहे मुंहिंजे अब्दुल कादिर जीलानी जे ॾाढे अली मुश्किल गुज़ार जी। ॿुधो सदको वञा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु था। सभई चओ रज़ी अल्लाह ताला। अबू बकर सिद्दीक सभई चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। सभई चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत अबू बकर सिद्दीक मुंहिंजे सोहणे नबी जो सोहरो आहे। शक संदसि पाक न्याणी असां मोमिननि जी माउ जो नालो आहे अमा आयशा रज़ी अल्लाह ताला। अबू बकर सिद्दीक पंहिंजूं निगाहूं रसूल जे चेहरे ते ईअं रखी वेंदो हो जी चकोर पखी चंड खे ॾिसंदो आहे। ऐं पोइ जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खोले छॾियो कना तूं खोले छॾियो। हिते गौस जा मुरीद आहिनि को जहिड़े चढ़िया कोन्हे ईअं दॿ कोन जॾहिं तूं खोले छॾियो। उठ बांध कमर क्या डरता है, फिर देख खुदा क्या करता है। ॾिसो 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 खुदा छा थो करे। ॾिसो 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 खोटे सिक्के खत्म हो गए। हाओ लबा अरे कूड़ा रुपया विया, कूड़ा रुपया विया, कूड़ा रुपया विया। असीं असुल असुल बनी जा धणी अची वियासीं, बाग जा मालिक अची वियासीं। हम क्या माली भजी विया, भजी विया, भजी विया। समझी लो खुदा कनो समझी वेंदो। मूं अर्ज़ पे कयो त बैठ जाओ। जॾहिं महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हवेली ॾे वेंदा हुआ त हज़रत अबू बकर सिद्दीक पंहिंजूं नज़रूं हज़रत मौलाए काइनात अली मुश्किल कुशा जे चेहरे ते रखंदा हुआ। कहीं चयो काहे अबू बकर सिद्दीक नबी जे चेहरे खे ॾिसण इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर नबी खां पोइ जेको तव्हां अली खे ॾिसो था इहा ॻाल्हि असां बकर सिद्दीक जहिड़ो हुजे। सभई चओ आमीन। पहिरियों ख़लीफ़ो इस्लाम जो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह। पंजतन पाक खां बाद सॼी उम्मत में अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक। पंजतन पाक खां बाद में सॼी उम्मत खां अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह। कंहिं चए साईं अली खे छो था ॾिसो। सदको वञा टे शयूं इबादत में शामिल आहिनि। काबतुल्लाह शरीफ खे वेठा ॾिसो त इबादत आहे। मदीने वाले साईं खे ॾिसो त इबादत आहे। अली मुश्किल कुशा खे ॾिसो त अबू बकर जी इबादत आहे। नारा हैदरी, नारा हैदरी, नारा हैदरी। जज़ाकल्लाह माशाअल्लाह। या अल्लाह अली जो पक्को सिपाही बना हिननि खे। इहो झलजण जो कोन्हे आहे त मूंसां बि इहा हालत पर आउं नथो करे सघां छो त आउं जे ईअं कंदुसि त बि किरी पवंदो। हज़रत उमर फारूक ॿियो ख़लीफ़ो इस्लाम जो आवाज़ थी करे त आउं केॾां वञा। रुकने जमानी काबे जे तरफ़ खां दीवार फाटी आवाज़ आयो त बीबी साहिबा तव्हां अंदरि अची अली खे जनम ॾियो। अल्लाह या रसूल अल्लाह नहीं छोड़ेंगे। फकीर कामयाब अब ॿुधो अॼु मुंहिंजे दिलि जी दरी खुली पई आहे मुंहिंजी मोहबत ॾिसी।
रब मूंखे एतिरी तौफ़ीक़ ॾे जो हिननि जी दिलि ईद वांगुरु ख़ुशी खणी वापसि वञे। मौला अली काबे में जाया, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मके पाक खां ॿाहिरि वियल हुआ ऐं हज़रत अली ॼमण सां हज़रत अली जूं अखियूं बंदि हुयूं। ये असांजूं माण्हू वेठियूं आहिनि, पुछो जॾहिं बचिरो ॼमंदो आहे त अखियूं खोलींदो आहे, पर मुश्किल कुशा जूं अखियूं बंदि हुयूं। एसि ताईं बंदि हुयूं जेसि ताईं नबी पाक मके में वापसि न आया। किताब लिखनि था त नबी साईं सुबुह जा वियल शाम जो मोटिया। ॿियनि किताबनि लिखियो त नबी साईं 3 ॾींहंनि खां पोइ मोटिया। 3 ॾींहंनि ताईं मौला मुश्किल कुशा जूं अखियूं बंदि हुयूं। कुरैश में ॻाल्हि हली वई त अबू तालिब जो जेको बचिड़ो ॼाओ आहे शायदि अखियुनि खां नाबीन आहे, छो त अखियूं खोले कोन थो। अब वेही ॿुधो, छो त वेही रहंदो न, वेही रहंदो असांजी अम्मा न्याणियुनि खे कोन सघनि, पर मर्द वेही रहो। हाँ बस सॼी न्याणियूं सवले नमूने ॾिसी सघनि। हुकुम तामीर साईं हुकुम सभु मर्द वेरो। इहा घड़ी वेंदो न त कूनू मां सादिकीन जो सवाब मिलंदो। इंशाअल्लाह अव्हांखे कूनू मां सादिकीन वारी नज़र जंहिंजूं अखियूं खुलनि त मदीने वारे खे ॾिसे, जंहिंजो शान छा हूंदो। मूं मुनाफ़िक़नि ते हिकिड़ो शेर ठाहियो साईं मौलवी साहिब। अखियूं खोलियो ऐं कन खोलियो। मुनाफ़िक़नि खे मूं चयो त बेटा अखियूं बि खोलियो निभागा, कन बि खोलियो निभागा। अखियूं खोलियो ऐं कन खोलियो, दिल खोलियो ऐं ज़ुबान खोलियो। वॾो आहे शान पंजतन जो, अरे मुनाफ़िक़ कॾहिं त सच ॿोलियो। बात खे गॾाई पई त अली जो तूं पंजनि जे सदके में हिन जा मक़सद कामयाब करे छॾ। अब आऊं त आहियां हिकिड़ो गुनहगार ऐबदार बेकार बंदो, पर महबूब जे दर जो कुतड़ो आहियां। कुते जो कमु आहे पंहिंजे मालिक जे तरफ़ां भौंकण, कुते जो कमु आहे पंहिंजे मालिक जे वफ़ादारी करण। त आऊं बि उन्हनि जे दर जो कुतो आहियां, आऊं त वफ़ादारी कंदुसि, आऊं त भौंकंदुसि उन्हनि पलीतनि ते, आऊं त भौंकंदुसि उन्हनि पलीतनि ते जेके दस्तगीर जे बाग खे उजाड़ण था चाहिनि। अरे जीलानी जमायत सुन्नी कान्हे, असांजे मुरीदनि जो धणी केरु कोन थो थी सघे सिवाय अब्दुल कादिर जीलानी जे। ही सांगणे वारे जो रूहानी औलाद आहे, ॿिए कंहिंजो कोन्हे जे हुनजे मथे में भूस वास कढी छॾे। ही असांजा मुरीद आहिनि, असांजा मुरीद रहंदा। हाँ भी हम हैं, हम हैं, हम हैं, हम सब हम हैं। दिल चवे थी त मूं सॼियूं ॻाल्हियूं वादा करिया, पर कुझु पाबंदियूं आहिनि, कुझु पाबंदियूं आहिनि। ऐं महिमान आहियां, तव्हांजे हिंदुस्तान जी वॾी महिरबानी, तव्हांजे इंडिया जी वॾी महिरबानी, हिते जे इंतज़ामिया जी वॾी महिरबानी, ख़ुसूसन हिते जी वज़ीर। आउं चवंदो अलाह करे जेका वज़ीर आला तव्हां माई आहे इहा सदाईं वज़ीर आला हुजे त आउं वरी बि छा। अब हुनखे सदाईं वज़ीर आला ॾिसणु चाहियो था त मथे करो त पोइ इन्हनि हथनि सां पोइ हुननि जी मदद बि कजो, सम्झी वियो जेको मथे खणी अथव। मतिलबु उन ते बि हथु पासे वारे खीसे में विझी छॾियो। छो त घणा जोगी ईंदा, कई मुरलियूं वॼाईंदा, ये नहीं हुआ, वो नहीं हुआ, वो नहीं हुआ, ये नहीं हुआ। इन्हनि खे चवनि निकर उठ था पुट रस्तो वटि पकड़ कलाइदुल जवाहिर त पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी सैर ते निकिता, सैर ते जन्नत जो सैर कयाऊं, धरती जो सैर कयाऊं, आख़िर में दोज़ख जे सैर ते विया त दोज़ख में वेंदो।
मुबारकूं हुजनि मुरीद बिशारतूं हुजनि अव्हांखे दस्तगीर जो मुरीद दोज़ख में वेंदो ई कोन अरे दोज़ख छा कंदो दस्तगीर जे मुरीद खे याद रखो पर इन जो मक़सद इहो न आहे त तव्हां दीन खां हटिया वञो न हाणे अचो हिक तरफ़ त 5 वक़्त निमाज़ अदा करियो ही ॾाढी नबी साईं जी सुन्नत आहे इन सां पंहिंजे चेहरे खे सींगारियो आऊं हाणे कॾहिं ज़िंदगी में अचां त आऊं हिते माशाअल्लाह रुगो ॾाढियूं ॾिसां सम्झी वियो ऐं रमज़ान जा रोज़ा रखो क़ुरान पाक जी तिलावत करियो ही असांजो जेके अम्मा जी जिल बीठियूं आहिनि बाबा तव्हां निमाज़ पढ़ो तव्हां नबी ते दुरूद पढ़ो तव्हां पाण में झगड़ा फसाद न कजो अल्लाह साईं तव्हांखे हर इलामत खां बचाईंदो इहो मुंहिंजो वाइदो आहे तव्हां सां मुंहिंजो वाइदो अच्छा कुछ गता माफ़ फरमा आमीन ये जल्दो छॾियो गुटको छॾियो जे बि जेको पको इरादो कयो या अल्लाह उन जी इज़त रख उन जी लज रख आमीन जज़ाकल्लाह जज़ा केतिरियूं पुड़ियूं अची वयूं अबा इहा कलामत न आहे ॿियो छा आहे सुभान अल्लाह इहा कलामत न आहे ॿियो छा आहे ॾिसो हिन महफ़िल में केतिरियूं बुरायूं आणे पियूं पर भॼन पाए आमीन आमीन पक्का इरादा करो सुभान अल्लाह वञ हिते सभु गुटके वारा हुआ छा वञ भेण सुभान अल्लाह हिते लॻे थो सभु गुटके वारा हुआ सुभान अल्लाह साईं ने आवाज़ कयो इनखे पक्को रखो सुभान अल्लाह और दिल मजबूत रखे उछल जा कि तू इचले सुभानी में तले घलियो ओ पीर जीलानी रसूल ध्यान में जा सोचे उछल जा समझे ॿुधो तव्हां ते सलाम आहे जीअं पके इरादे सां इहे गुटका उछलिया अथव ईअं बुराई छॾिजो इंशाअल्लाह ॾींहुं क़यामत जो महबूब मदीने वारे जे झोली में हूंदो ऐं मूं गुनाहगार खे बि दुआ कजो मुंहिंजे औलाद खे हीउ मुंहिंजो पुटु आहे पीर मोहम्मद ज़मा शाह जीलानी हीउ चवंदो हूंदो त बाबा मुंहिंजो नालो ई कोन थो वठे मुंहिंजो पहिरीं तुंहिंजो पीउ ॻाल्हाए ढव करे पोइ तुंहिंजो नालो थो वठां मूंखे अलाह साईं 4 औलाद ॾिना 2 न्याणियूं 2 पुट वॾो पुटु मुंहिंजो गौस अली शाह जीलानी ऐं नंढो पुटु ई मुंहिंजो मोहम्मद ज़मा शाह जीलानी जंहिंखे गॾु वठी आयो आहे मुंहिंजो अली ॾाढा हुंदल शाह जा मुरीद ॾिसो हुन जा बाग ॾिसो आऊं मरी बि वञा त हिननि जी पाण थो ॾियां सभिनी खे हा न बाबा हाणे महफ़िल अहिड़े नहज ते पहुची वई आहे अच्छा ॿी ॻाल्हि हिकिड़ी आहे बुराई त गुटका छॾियो ऐं मायूं बि के वीचारियूं गुटकनि जूं शौक़ीन आहिनि ख़ुदा करे उहे बि छॾे ॾियनि के नास जूं शौक़ीन के गुटकनि जूं शौक़ीन के चूड़नि जूं शौक़ीन बाबा इहे कम छॾे ॾियो अच्छा ॿी हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेका असां मुस्लमाननि में न हुजणु घुरिजे ॿुधो घणा माण्हू पंहिंजूं न्याणियूं परणाए ऐं पोइ घरनि में विहारीनि था उन्हनि खे ख़ुदा जे कहर खां डिॼणु घुरिजे घणा ईअं पंहिंजे हिंदुस्तान जी तरक़ी करियो आओ हिन मुल्क जो निमक खायां पियो त हिन मुल्क लाइ बि दुआ कनि था बाबा हिन मुल्क में हेतिरी असांजी ॾाॾे जी जमायत वेठी आहे त असीं हिन मुल्क खे दुआ छो न करियूं असीं जीअं पंहिंजे पाकिस्तान खे दुआ कंदासीं तीअं हिंदुस्तान खे बि दुआ कंदासीं न अचे थो मज़ो कोन थो अचे हर दुआ घुरां अञा हलायां नमाज जो टाइम वञे थो इन करे अभी जमायतीअ कुझु महिरबानी करो दिलि तव्हांजी चाहे त जेका साईं ॻाल्हाईंदा रहे नमाज़ तकरीर त मुंहिंजी इहा ई आहे शाम जो थोरा 2 टे दुआई अल्फाज़ चवंदुसि बाक़ी तकरीर त हाणे हेतिरी जमायत ॾिसी वञा मुंहिंजियूं बि दरियूं खुली वयूं जीलानी जी करामत इहा थी जो अव्हां जूं दिलियूं खुली वयूं जीलानी जे मुरीदनि जी इहा करामत आहे त मुंहिंजी दिलि जूं दरियूं खुली वयूं आओ न बाबा गवाह मदीने की गली गली है जिधर भी देखो अली अली है
रूह के राहत अचे थी। गवाह मदीने की गली गली है, जिधर भी देखो अली, उधर भी देखो अली अली है, इधर भी देखो अली अली है। गवाह मदीने की गली गली है, जिधर भी देखो अली 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 अली। मुझे पीर जड़ो के जो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीरा। मुझे पीर जड़ो के जो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर आदर खोड़ मगर दस्तगीर न। मुझे पीर जड़ो के जो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर न। मुबारक हुजे नवा के दस्तगीर जा मुरीदो, मुबारक हुजे नवा के सांगरे वाले पीरन जा मुरीदो। अज अल्लाह जी ज़ात तवाजे मथा रहमत नाज़िल फरमाए पई। अज मदीने वाले साईं जी इन्हनि जे मथा निगाह आहे। मुझे अब्दुल कादिर जिलानी जी निगाह आहे। अल्लाह जे लाइ दुआ गो आहे। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। छा तो ॾिसाओ माण्हुनि जो दरिया आहे, दरिया समुंड आहे, समुंड माण्हुनि जो कोन थो खटे। अॼु जेकॾहिं मूंखे कंहिं मैदान में लाहियो त लही पवंदुसि, मगर जिस्मानी तौर इंसान आहे, इंसान आहे। इंसान जूं रगूं आहिनि, नसूं आहिनि, दिमाग़ जा पर्दा आहिनि। इंसान जी सलाहियत आहे, आस्ते आस्ते थके थी, पर अव्हां जी मोहबत ॾिसी कसम ख़ुदा जो मुंहिंजी थक लही वई आहे। हिकिड़ो त मर्द, पर ख़ासि करे इहे असांजूं जेके माण्हू भेणूं आहिनि न, इन्हनि खे ॾिसी तमामु तमामु में तमामु मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे। इन करे आऊं सम्झां थो त आऊं पंहिंजी तक़रीर खे हाणे बंदि करियां, पर हिकिड़ी ॻाल्हि ते, कहिड़ी ॻाल्हि ते त जेको मूं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जे शान में हिकिड़ी मनक़बत ॻाई आहे। ॾिसो त हिते शाबस मौलवी साहिब खे हुजे त मनक़बतूं ॿुधायूं। मूं जहिड़े गुनहगार ते बि मनक़बत ॿुधिजे। बाबा मनक़बत ॿधो दस्तगीर ते, मनक़बत ॿधो मौला अली ते, मनक़बत ॿधो। अच्छा, ही सिपाही माइन खे तंग न कनि। सो मूं ॻाल्हि पे कई, ॿुधो मूं ॻाल्हि पे कई त पीरान पीर दस्तगीर जे शान में हिन गुनहगार हिकिड़ी मनक़बत लिखी आहे। चओ त पढ़ी ॿुधायांव, आख़िर में तव्हांजो ईमान ताज़ो थिए। ऐं उहो आहे मनक़बत कदम मुबारक जे बारे में। ओ भारा अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारा। अब दिल खुश थिए थी? सची ॿुधायो, दिल खुश थिए थी? कदम जो कुल वलियन ते आए सो भारा, अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारा, अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारा। सब गौस कुतुब अबदाल वली ऐं कामिल कुल, अबदाल वली ऐं कामिल कुल, कामिल कुल। हर कह में आशान आवाज जो शोर मतल 12 सालन जा तो बुदल बेड़ा तारा, 12 सालन जा तो बुदल बेड़ा तारा, अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारा। सुहणे नबी सरदार जॾहिं महराज कयो। अब महबूब करीम जॾहिं महराज ते विया न, तॾहिं रफ जी सवारी जेका आहे अब्दुल कादिर जीलानी हो, ऐं उहो रसूल सां गॾु वियो मथे। मूं उहा ॻाल्हि आंदी आहे त सुहिणे नबी सरदार जॾहिं महराज कयो,
मेराज कयो रफ रफ जी सूरत में तो उत साथ ॾिनो आहिनि उत अर्शन में तुंहिंजा ओ तारा आहिनि उत अर्शन में तुंहिंजा ओ तारा अब्दुल कादर जीलानी बगदाद वाला नारे तकबीर, नारे रिसालत, नारे सदामत, नारे हैदरी, पीर सैयद ताज हुसैन जीलानी। आहिनि उत अर्शन में तुंहिंजा ओ तारा अब्दुल कादर जीलानी बगदाद वारा। हाणे नाले वारी मिसरा ही ताज सोना सरदार वली तुंहिंजो खादिम ही ताज सोना पगदार वली तुंहिंजो खादिम कबर अशर में तोखे तंहिंजी भारत कबर अशर में तोखे तंहिंजी भारत महबूब खुदा महबूब नबी जा मोचारा महबूब खुदा महबूब नबी जा मोचारा अब्दुल कादर जीलानी बगदाद वाला। कदम तुंहिंजो कुल कदम तुंहिंजो कुल कदम तुंहिंजो कुल वलियन ते आए सोगारा कदम तुंहिंजो कुल वलियन ते आए सोगारा अब्दुल कादर जीलानी बगदाद वाला अब्दुल कादर जीलानी बगदाद वाला। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला खातमुन नबीयीन। बाबा मुरीदो जेके असांजी मुरीदाणियूं या मुरीद आहिनि तव्हां जेके शयूं पढ़ाइण लाइ खणी आया आहियो न कंहिं वटि पाणी आहे कंहिं वटि मिस्री आहे कंहिं वटि धागा आहिनि कंहिं वटि कुझु आहे उहो सभु तव्हां पंहिंजे हथ में रखो तव्हां हितां खां ई वेही पढ़ां थो। को बि माण्हू हिते अची का शइ न पढ़ाए ऐं पर दुआ जो रस्तो केरु रोके कोन थो सघे। मथां भाइयो त बोतल मुंहिंजी परे आहे साईं परे आहे बाबा जॾहिं बगदाद वारो हिते ॿुधे त उहो बोतल कहिड़ी परे आहे मुंहिंजी। अक़ीदो रखिजो तव्हांजे दिलि जूं तमन्नाऊं उमेदूं अल्लाह ताला सभु पूरियूं करे छॾींदो। ऐं आख़िर में आऊं तव्हां सभिनी लाइ दुआ घुरां थो पर हिकिड़ी ॻाल्हि त राति जो वरी बि महफ़िल आहे थी सघे थो को अहिड़ो आलिम सगोरो अचे उहो तकरीर करे। अच्छा शेर हिंदुस्तान अवां अॻे चवंदा आहियो शेर राजस्थान मूं हुनखे चयो तूं मौलवी मुफ्ती जेको शेर मोहम्मद साहब आहे उनखे मूं लक़ब ॾिनो आहे शेर हिंदुस्तान। असां सभई तो शेर हिंदुस्तान सभई तो शेर हिंदुस्तान जो राति जी तकरीर थींदी ऐं आख़िर में कुझु दुआ या कलमात आऊं चवंदुसि। शेर राजस्थान खे भले मां जाओ अहिड़ो मुफ्ती तव्हांजे राजस्थान में आहे पर उनखे हाणे थी वियो आहे शेर राजस्थान मां शेर हिंदुस्तान। त शेर हिंदुस्तान बि राति जो ईंदो इंशाअल्लाह ही फ़क़ीर बि ईंदो तव्हां बि ईंदव जेके अची सघो था। ऐं आख़िर में आऊं तव्हां सभिनी हक़ में दुआ घुरां थो तव्हां दिलि में या वॾे सर हिकु दफ़ो दुरूद पढ़ो ऐं पोइ हथ मथे खणो जेके मायूं आहियो उहे बि जेके मर्द आहियो उहे बि अल्लाह जी दरबार में हथ मथे खणो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व नबीना व मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। बुक खणो सलातुं व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। दुआ रब्ब इजअलनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन साहिबित ताज वल मेराज वल बुराक वल अलम
दाफ़िअल बलाए वल वबाए वल कहते वल मर्दे वल अलम इस्मुहु मक्तूबुम मरफूम मशफूम मनकूशन फिल लौहि वल कलम सय्यदुल अरब वल अजम जिस्मुहु मुक़द्दसुम मुअत्तरम मुतहर्रम मुनव्वरन फिल बैत वल हरम शम्सुद्दुहा बद्रुद्दुजा सदरुल उला नूरुल हुदा कहफुल वरा मिसबाह ज़ुल्म जमील शियम शफीउल उमम साहिबुल जूद वल करम वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मेराज सफरहु व सिदरतुल मुंतहा मकामहु व काब कौसिन मतरूबुहु वल मतरूब मक़सूदुहु वल मक़सूद मौजूदुहु सय्यदुल मुरसलीन खातमुन नबीन शफीउल मुज़ल्लमीन अनीसुल गरीबीन रहमतुल लिल आलमीन राहतुल आशिकीन मुरादुल मुश्ताकीन शम्सुल आरिफीन सिराजुस सालिकीन मिसबाहुल मुक़र्रबीन महबुल फुक़रा वल गुरबा वल मसाकीन सय्यद सकलैन नबील हरमैन इमामुल क़िबलतैन वसीलतना फिद दारैन साहिब काब कौसैन महबूब रब्बिल मशरिक़ैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन मौलाना व मौला सकलैन अबुल क़ासिम मुहम्मद इब्न अब्दुल्लाह नूर मिन नूरिल्लाह या अय्युहल मुश्ताक़ून बिनूर जमालिही सल्लु अलैहि व आलिहि व सल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन तिब्बिल क़ुलूबि व दवाइहा व आफ़ियतिल अब्दान व शिफ़ाइहा व नूरिल अब्सार व ज़ियाइहा व अला आलिहि व सहबिही व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूद वल करम व आलिहि व बारिक व सल्लिम या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन। ही जमाए सगोरी इन महफ़िल में जेको कुरान शरीफ पढ़ियो जेके नात ख़वानियूं पढ़ी वयूं जेके ख़िताबात बयानात कया विया या अल्लाह जेको सुभान अल्लाह चयो वियो तू मोहम्मद व आले मोहम्मद जे वसीले सां पंहिंजी बारगाह बेकस पनाह में मक़बूल मंज़ूर फरमा इनखे असांजे लाइ बख़्शिश जो ज़रियो बना या अल्लाह जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा या अल्लाह जेके बे औलाद आहिनि उनखे साहिब औलाद कर या अल्लाह जिन जो औलाद है जो औलाद के नेक सालेह कर या अल्लाह जेके कर्जदार आहिनि उनजा कर्ज दूर फरमा या अल्लाह जेके मर्ज़ में मुब्तला आहिनि मर्ज़ दूर फरमा या अल्लाह जेके परेशान हाल हिननि जूं परेशानियूं दूर फरमा या परवरदिगार हिननि जूं ख़ाली झोलियूं तूं पंहिंजी रहमत सां भरे छॾ या अल्लाह हिननि जा ख़ाली अतड़ा तूं पंहिंजी बरकत सां भरे छॾ या अल्लाह हिंदू मुस्लिम जेको हिन महफ़िल में या अल्लाह हुननि जे पछां तूं पंहिंजो ख़ासि करम फरमा या अल्लाह हुननि जे रिज़्क़ में माल में औलाद में सेहत में तंदुरुस्ती में बरकत अता फरमा या अल्लाह उन मुश्किलुनि खे हल फरमा या अल्लाह तूं उहो कमु करा जंहिंमें तूं ऐं तुंहिंजी हबीब राज़ी उन कम खां बचा जंहिंमें शैतान जी बाज़ी या अल्लाह ये असांजा टुटल फुटल अल्फाज मोहम्मद व आले मोहम्मद जे वसीले सां तुंहिंजे बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमा बाबा जेके पंहिंजे लाइ दुआ घुरणी आहे उहो दिलि में पंहिंजे लाइ 15 मिंट ॾियां थो तव्हां दुआ घुरो। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी अज़मत शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व नबीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सलातुन व सलामुन अलैका या सय्यदी या रसूलल्लाह सलातुन व सलामुन अलैका या सय्यदी या नूरुल्लाह इग़फ़िर ली बिहक़्क़ि मुहम्मद अली फातिमा हसन हुसैन इग़फ़िर ली बिहक़्क़ि सय्यदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह सभई चओ आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। बाबा माई खे कहिड़ी तकलीफ़ आहे ख़ामोश माई खे कहिड़ी तकलीफ़ आहे त दाह थी ॾे या का तकलीफ़ आहे अच्छा घुटी थी अचे बाबा अल्लाह ख़ैर कंदो हेतिरी घुटी कोन्हे तो वजे त ख़ुदा कंदो लही वेंदो तव्हां सभिनी जी महिरबानी बाबा तकरीर थींदी और जमा सॼी चांहि पियो मानी खाओ और मानी चांहि में को कोताही गलती थी हुजे तमाम जमात हाज़िरी के माफ़ किया और सॼी व्यवस्था है मानी की चांहि की सॼा मानी खाओ सांझी मजलिस है आपके सब जमात के बीन जिलानी की लख लख मुबारकियूं। अस्सलाम वालेकुम।